नाज़रीन ख़बर शामिल कंदा क़ंधकोट में क़ंधकोट ज़िले में मुहर्रम उल हराम अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में मजलसन ऐं अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। क़ंधकोट में 6 मुहर्रम उल हराम जो सालियानो अलम पाक जो मातमी जुलूस पुराणे कार स्टैंड खां बरामद थियो, जेको मुक़रर रस्तनि खां बाबू निशान अली जे घर वटि इख़्तिताम पज़ीर थियो, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिं बाद शहज़ादा क़ासिम जी मेहंदी कढी वई। अज़ादारनि खे ज़ियारतूं करायूं वयूं, जितां मेहंदी जो मातमी जुलूस बरामद थियो। मुक़रर रस्तनि खां थींदे मरकज़ी इमाम बारगाह सैयद ग़ुलाम शाह ते इख़्तिताम पज़ीर थियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला मुक़ररु कया विया। उन्हनि सां गॾु GSO वहदत जा रज़ाकार मातमी जुलूस ऐं मजलिसनि में शामिल थींदड़ माण्हुनि खे सख़्तु तलाशी खां पोइ दाख़िले जी इजाज़त ॾिनी वई। मातमी जुलूस जी गुज़रगाहनि ते हुसैनी सबील नगर न्यास जो स्टालूं पिणु लॻायूं वयूं।